जिते सिंधु सरापा एहतजाज हुए सिंधु जा नौजवान यूनिवर्सिटी जा शागिर्द वकील पोड़ा पक्का नंढड़ा ॿारनि सां गॾोगॾु सिंध जूं गैरतमंद औरतूं एहतजाज में हुजनि। सिंध जो को बि शहर नाहे रहियो जिते केनालनि खिलाफ़ एहतजाज नाहे कयो वियो, मज़ामत नाहे थी, पर जमहूरियत जी दावेदार हीअ हुकूमत त सिंध जिते सरापा एहतजाज हुजे ऐं उते जमहूरियत जो दावेदार मुल्क। हिन में ईअं लॻे थो त जमहूरियत न पर आमिरियत आहे। हिकिड़ो सूबो सरापा एहतजाज आहे पर कंहिंजे कन ते चूं नथी चुरे। ईअं लॻे थो त सिंध जे माण्हुनि जी का अहमियत नाहे रही इन्हनि वटि, सिंध जे वकीलनि जी का अहमियत नाहे रही इन्हनि वटि, सिंध जे पोड़नि पकनि नौजवाननि शागिर्दनि जी का अहमियत नाहे रही इन्हनि वटि, सिंध जे गैरतमंद औरतुनि जी हिन वटि का अहमियत नाहे। सिंध कॾहिं बि ही केनाल ठाहिण न ॾींदी। सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे थो त सिंध जा कॉम्परस्त जिन खे तव्हां हिकिड़ी काउंसलर जी सीट बनायो खटाईंदा, उहे पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते रखी हर शहर हर ॻोठ हर कस्बे में तव्हांजे सिंध ख़ातिर, तव्हांजे ज़मीनुनि ख़ातिर, तव्हांजे पाणीअ ख़ातिर, तव्हांजे तहज़ीब ख़ातिर, तव्हांजे हर ॾुख तकलीफ़ ख़ातिर रोडनि ते हूंदा आहिनि, पर तव्हां उन्हनि खे हिकिड़ी काउंसलर जी सीट बनायो खटाईंदा। हिन वक़्तु किथे आहिनि उहे जिन खे तव्हां वोट ॾिना हुया, जिन खे तव्हां बिरयानीअ जी प्लेट ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते वोट ॾिना हुया? उहे हिन वक़्तु ॻोल्हे बि नथा लभनि। हिन वक़्तु मौजूदु आहिनि त कॉम्परस्त अॻवान मौजूदु आहिनि जेके बुख सुख उञ ते हर सिंध जे शहर कुंड कुड़छ में इहो ऐलान करे रहिया आहिनि त मज़ामत कंदासीं, केनाल ठाहिण कोन ॾींदासीं, सिंध खे सुकाइण न ॾींदासीं। ऐं तव्हां इन्हनि खे असेंबलियुनि में पहुचायो था जेके तव्हांजी धरती माउ खे खपायो अचनि था। तव्हां ईंदड़ नसुलनि खे कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो? पीपल्स पार्टी जी सगारी धुर मखदूम जमील जमा चवे थो त केनाल ठहनि पिया ऐं ॿिए तरफ़ वज़ीर आला सिंध चवे थो इहो त हिकिड़ो मॉडल आहे, केनाल किथे बि नथा ठहनि। त ज़ैन शाह उते वञे थो ऐं पहुचे थो सिंधी अवाम जे ख़ातिर, सिंध जे जियापे ख़ातिर, ज़मीनूं जेके बंजर थियनि पयूं पहिरीं खां जेके बंजर थियनि पयूं उन्हनि जे ख़ातिर, सिंध जे पाणीअ जे फुड़े जे ख़ातिर ज़ैन शाह चोलिस्तान पहुचे थो ऐं वीडियो ठाहे ॾेखारे थो त ॾिसो केनाल ठहनि पिया। ही तव्हांखे बेवकूफ़ बनाए रहिया आहिनि, ही चवनि था त केनाल नथा ठहनि ऐं वज़ीर आला चवे थो त इहो त सिर्फ़ु मॉडल ठाहे वियो आहे, कुझु बि ठाहे वियो आहे, पर केनालनि तरफ़ हू रवा दवा आहिनि, केनालनि जो कमु हले पियो। तव्हांजे पीपल्स पार्टी जी सगारी धुर मखदूम जमील जमा जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं तव्हांजे मुंहं ते चमाट आहे त मक़तूल जमील जमा चवे थो त केनालनि जो कमु हले थो पियो। ऐं जिते तव्हां अयाज़ लतीफ़ पलीजो खे टियों दफ़ो इलेक्शन में हारायो, उहो ई अयाज़ लतीफ़ पलीजो सिंध जे क़ौमी काज़ जे लाइ, सिंध जे पाणीअ जे फुड़े जे लाइ, उन जी हिफ़ाज़त करण जे लाइ सिंध जे हर शहर में हर ॾींहुं हर कंहिं नए शहर में गजगोड़ करे पियो ऐं सिंधी माण्हुनि खे लोॾे पियो त सिंध ते हिन वक़्तु ॾुखियो वक़्तु आहे। सिंधी माण्हुनि खे गॾु थियणु खपे, सिंधी माण्हुनि खे मज़ामत करणु खपे, पुरअमन एहतजाज करणु खपे, छाकाणि त सिंधु दरिया पंहिंजे ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। उहो ई अयाज़ लतीफ़ पलीजो सिंध जे हर नए शहर में हर कुंड कुड़छ हर ॻोठ में गूंजे पियो त सिंध जे हक़नि ते धाड़ो हणण न ॾींदासीं, सिंध मज़ामत कंदी, सिंध एहतजाज कंदी। उहो ई अयाज़ लतीफ़ पलीजो जंहिंखे तव्हां इलेक्शन में हारायो, उहो सिंध जे काज़ जे ख़ातिर हर ॾींहुं बुख उञ ते सिंध जे ॻोठ वहाण वस्तीअ में वञी चवे पियो त सिंधियो जागो, सिंधियो हिकु थियो, सिंधियो पार्टी पॉलिसियुनि खे विसारियो, सिंधी जेके बि आहियो झंडनि जी सियासत न कयो। सिंधी माण्हू हिन वक़्तु सिंधु दरिया ते ॾुखियो वक़्तु आहे, सिंध ते ॾुखियो वक़्तु आहे। अचो त सभु गॾिजी हिन केनालनि जे मंसूबे खे न सिर्फ़ु ख़तमु करायूं पर सिंध जे हर इशू ते पाण हिकु क़ौम थी ऐं उनखे मोह ॾियूं।